अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाहु, अल्लाहु अकबर। चार कलमात आहिनि। ही चार कलमा जेके पढ़े अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में वण लॻाए छॾे थो। चओ सल्लल्लाहु अला मुहम्मद। घड़ी ॾिसी चओ सल्लल्लाहु अला मुहम्मद। 2 सेकंड। जेको हिकु दफ़ो दुरूद पाक पढ़ंदो आहे अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। उन जा 10 गुनाह मुआफ़ फरमाए छॾींदो आहे। उन जा 10 दर्जात बुलंद करे छॾींदो आहे। छा ज़रूरत आहे हेॾां होॾां जी ॻाल्हियुनि करण जी? छा मिलियो हेॾां होॾां जी ॻाल्हियूं करण सां? छा मिलियो आहे सोशल मीडिया ते फालतू वक़्तु गुज़ारण सां? अचो न जन्नत में वण लॻायूं, अल्लाह पाक खे राज़ी करियूं, दुआऊं करियूं, नेकियूं करियूं, इबादत कयूं, तिलावत करियूं, सुठियुनि सुठियुनि नियतुनि सां वक़्तु गुज़ारियूं। बस पाण में वेही करे फुज़ूल क़िस्म जूं ॻाल्हियुनि करण खां बचण जी पक्की नियत करे छॾियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।